मोरो मां अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं सिंधी अल्ताफ़ सूमरो जी रिपोर्ट मुताबिक़ मोरो प्रेस क्लब अॻियां मोरो शहर जे बुखारी मौला जे पुरत मिसकिन रहवासिन मुस्मात बेवा सोनी अबरो शहज़ादी निदा खुशबू मासूम नेली फ़कीर रज़ाक अबड़ो मैशूक अबड़ो मिठल हुसैन अबड़ो ऐं ॿियनि क़ुर पाक खणी एहतजाजी मुज़ाहिरो कयो जिते रज़ाक अबड़ो चयो त मुंहिंजो भेणीवो मीरसन बुरड़ो असांखे बिना जवाज़ तंग करे रहियो आहे ऐं हुन असां खां टीवी ऐं 45,000 रुपया बैंक जो कर्ज़ो ओधर तौर वठी वियो आहे पर उहो ॼण जो नालो ई न पियो वठे ऐं घुरण तां असां मथां हमलो कयो आहे जंहिंमें मूंखे मथे जा धक हणी ज़ख़्मी कयो आहे ऐं मुंहिंजा ॿार दुकान वग़ैरह ते वञनि था त उन्हनि जे पुठियां नामालूम माण्हू वञनि था जंहिं करे पंहिंजी ज़िंदगीअ सां गॾु मासूम ॿारनि जी ज़िंदगीअ खे ख़तरो आहे जॾहिं त मोरो पुलिस मुंहिंजो केस दाख़िल करण खां इनकार करे छॾियो आहे जेकॾहिं मूंखे कुझु बि थियो त उनजो ज़िम्मेवार मुंहिंजो भेणीवो ऐं इंतिज़ामिया हूंदी उन वस वारनि खां मुतालबो कयो त मज़कूरा माण्हुनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे इंसाफ़ ऐं तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे।